तव्हां सम्झंदा हूंदो त ये बहादुर न बाबा या बुज़दिली आहे। बहादुर आहे जेको चए त मां ॾोह कयो, हिक सज़ा ॾियो, मां हाज़िर आहियां। अवां ईअं असांजो की असां जहिड़ो थींदो आहे पोइ ठाह जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पोइ चवंदा आहियूं बाबा ॾोह मञो त ॻाल्हियूं कयो। जेको ॾोह ई न मञे हुन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं। असांखे बि उहो माण्हू वणे थो जेको ॾोह मञे थो। अल्लाह ताला खे बि उहो माण्हू पसंद आहे जेको ॾोह मञींदो। हदीसुनि जे किताबनि में अचे थो शाबुन आतिम मुसरिफुन अला नफ्से। फरमायो बनी इसराइल में हिकिड़ो नौजवान हुयो जंहिंजी पूरी जिंदगी गुनाहनि में गुज़री वई। जिंदगी में हिकिड़ी भी नेकी न कयई, एॾा गुनाह कई, एॾा ॾोह कई जो अखरजूहु मिन बैनिहिम मिन सूइ फ़िअलिहि। शहर वारनि फ़ैसिलो कयो त हिनखे शहर मां कढो। शहर निकाली ॾिनऊंसि। फलम्मा हज़रतुल वफ़ात, हदीस में अचे तो जॾहिं उनजे वफ़ात जो वक़्तु वेझो आयो, फ़अौहा इला मूसा, अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वही फरमाई, मूसा जी मुझा मौला, इन्न वलिय्यम मिन औलियाई हज़रहुल मौत। मूसा फलाणी जाइ ते जंगल में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त मरी वियो अथई, मुंहिंजो हिकिड़ो यार फौत थी वियो आहे। फहज़ुरहु, मूसा जल्दी करो ते पहुच। वग़स्सिलहु, उन मुंहिंजे दोस्त खे गुस्ल भी तूं करा। वसल्लि अलैहि, उन मुझे यार जी जनाज़े जी नमाज भी तू पढ़ा। वकुल मन कसर इस्यानुहु यहज़ुर जनाज़तहु लअग़फ़िर लहु। ऐं पूरी बनी इसराइल कौम में ऐलान कर त जेको भी गुनाहगार मुझे ने दोस्त जे जनाज़े में शरीक थींदो, मां रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदुसि। कॾहिं कॾहिं जनाज़ा भी आगा हूअं भी मुसलमान जो मुसलमान ते हक़ आहे त जनाज़े में ज़रूर शरीक थी। कोशिश कयो जनाज़े खे कुल्हो भी ॾींदा कयो, कब्रिस्तान ताईं जनाज़े सां गॾु हलो। छो त जो इन जो वारो आहे सुभाणे असांजो वारो भी ईंदो। ख़ुसूसन को नेक बानो, को साले बानो, को आलिम, को अल्लाह वारो फौत थी वञे त उन जे जनाज़े में त ज़रूर शरीक थियो। छो त के जनाज़ा अहिड़ा हूंदा आहिनि जो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो। हूं भी हदीस में जो मुझे नबी फरमायो 40 मुसलमान जनाजे में मय्यत जिला दुआ था कुरन, अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गायबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उन्साना। अल्लाहुम्मा मन अह्ययतहु मिन्ना फ़अह्यि अलल इस्लाम व मन तवफ़्फ़यतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान। मुझे नबी फरमायो 40 मुसलमान जेकर जनाज़े में मय्यत जे लाइ दुआ था घुरन, अल्लाह ताला उन 40 जी दुआ के कबूल कंदे उन मय्यत जी बख़्शिश जा फ़ैसला फरमाए। असां मुसलमाननि जो हाल इहा त 40 जेके पोयूं बीठा आहिनि दुआ कंहिंखे बि न थी।
सो बाबा ये दुआऊं सिखो ऐं हिते तव्हां सिखी न सघंदा वांदा बि कोन थींदो मदरसे में ईंदो त वरी ॿार तव्हां ते खिलंदा तंहिंजे करे तव्हां वॾनि जे लाइ तबलीग जमायत हलिया वञो तबलीग जमायत 40 ॾींहं 4 महीना अल्लाह जे रस्ते में लॻायो इंशाअल्लाह आलिम न थींदो पर इल्म हाणा ज़रूर थींदो 4 महीननि में तव्हांखे इंशाअल्लाह एतिरो तयारु कंदा जो तव्हां मुसल्ले ते बि इमामत कराईंदव गोठ में महले में का मोती फोती थींदी त का मुल्ला मौलवी जी भी तव्हांखे ज़रूरत न पवंदी पाण ई उनखे गुस्ल कराए जनाज़ो पढ़ी दफ़न करे दुआऊं सिखो तबलीग जमायत में ये सेखारींदा आहिनि दुआ नबी से जी दुआ या जनाज़े जी नमाज बाकी जनाज़े जी नमाज का बाद जेका दुआ घुरबी आहे या नबी से जी दुआ कान था या सहाबा जी दुआ कान था नबी से जी दुआ हुआ जेका तव्हां याद ही नथा तव्हांखे नबी से जी दुआ जी ज़रूरत ही कान्हे जहिड़ो पिया कयो पोइ दुआ ते जेका नबी से घुरी उन ते जहिड़ो इहा दुआ जहिड़ो इन तव्हां दुआ छो बाबा नबी से वारी दुआ तव्हां छो नथा यादि कयो नियत कबी आहे नियत कम जनाज़ा नमाज जी फर्ज़ किफ़ाया साव चैन तकबीरुन जे सना वास्ते अल्लाह ताला जे दुरूद वास्ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ वास्ते हिन मईद बाबा नियत या कंदा हो दुआ वास्ते हिन मईद अल्लाहु अकबर वो सना पर सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व जल्ल सनाउक व दाइम व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक वरी बी तकबीर हमी हथ बदलो छा याद कंदो जनाज़ो सेखारियां वरी बी तकबीर हमी वरी नबी से दे दुरूद पढ़बो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद वरी दुरूद पढ़बी वरी 3 तकबीर हमी हथ मथे न हथ बदलो मय्यत जे लाइ दुआ करो अल्लाहुम्मा इग़फिर लि हय्यिना व मय्यितना या नबी से दुआ सिखा पो चौथी तकबीर है सलाम तो जनाजो दुआ है दुआ इहा है बाकी जनाजे जी नमाज का बाद बाबा वेहो टे कुल पढ़ो त मय्यत जी लाइ दुआ घुरऊं या नबी से जी दुआ कान था सहाबा जी दुआ कान था आल बैतल बुजुर्गल ताबईन तबा ताबईनिया दुआ कान गुरी मुझे महबूब सुभानी हजरत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि दुआ कान गुरी 1443 साल गुजरी विया मक्के मदीने में रोजानो हर नमाज खां बाद जनाजा थन दिया जनाजे जी नमाज खां बाद या दुआ कान गुरी थन या दुआ है तो जे मुलन जंहिंते तव्हां बि ज़ोर था ॾियो त या दुआ घुरो जहिड़ो थिए पर दुआ घुरो इहा आहे हिकिड़ी रस्म रवाज ऐं मौलवी दुआ छो थो घुरे इन मय्यत जे लाइ छा मौलवी इन मय्यत जो नबी से को वधीक ख़ैर ख़्वाह बाबा हिन उम्मत जो सभ खां वॾे में वॾो ख़ैर ख़्वाह त मोहम्मद मुस्तफ़ा जेकर इन दुआ में वरी फ़ाइदो हुजे हा त नबी से चवंदा वेहो कुल पकड़ो दुआ घुरो सहाबा कंदा सही तो चवां या ग़लति असल ॻाल्हि इहा मौलाना में कुज़ाब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो हुयो मुल्ला चए थो त पढ़णो त मूंखे नसीब न थियो पछाड़ीअ में मरणे जो त धको आहे इहो मुल्ला चए थो त निकाह मां पढ़ायो ज़ाल हिन खे हलाल करे मां ॾिनमि मूंखे 500 खुथल नोट ॾिनो नाचू आया फनकार आया जन सॼी राति लानत जा वसकारा वसाया उन्हनि खे लख लख 2 लख ॾिनऊं
मूंखे रुगो 500 रुपया पुराणा खुथल नोट ॾिनो परणो त मुंहिंजो खाई आ पछाड़ीअ में मरणे जो त धक्को हणास चवंदा बाबा 10 रुपया 50 रुपया 100 रुपया हिते रखो जनाज़े ते त पोइ दुआ इहा आहे मुल्ला जी ख़र्ची सही तो चवां या ग़लति ऐं वरी दुआ कीअं पियो घुरे या अल्लाह सॼी ज़िंदगी नमाज़ न पढ़ियई माफ़ कजांसि सॼी ज़िंदगी में हिकिड़ो रोज़ो न रखियई माफ़ कजांसि ज़ाल जा हक़ खाइयो माफ़ कजांसि अबे अम्मा सां रोज़ानो विढ़ंदो माफ़ कजांसि ओड़े पाड़े वारनि जा हक़ खाइयो माफ़ कजांसि फलाणे जी ढगी छोड़ई फलाणे जी बकरी खाइयो फलाणे जे घर खे खाटो हई माफ़ कजांसि हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो मुल्ला छॾराइस थो या बदराइस सब चवंदा आमीन ॿाहिरि बि चवंदा आमीन भली ॿधजे वाके ॾोहारी आहे अबो बि चए थो त भली सॼी जमायत ज़िद कई बि चए हिनखे ॿधरायो एतिरा हक़ खाईंदो हालांकि मुझे नबी फरमायो उज़कुरू मौताकुम बिल खैर मुझे नबी फरमायो जेको मरी वञे उन जूं खूबियूं यादि कयो उन जूं चङायूं यादि कयो यार ॾाढो नेक बानो साले बानो ओड़े पाड़े वारनि सां ॾाढो भलो हलंदो ग़रीबनि जी ख़िदमत कंदो यतीमनि न्याणियुनि जो वाली ऐं वारिस हो मुझे नबी फरमायो तव्हां उन जूं खूबियूं बयान कंदव अल्लाह ताला तव्हांखे गवाह बनाए उन मईत खे बख़्शे छॾींदो त हाणे तव्हां चओ था त चङो हो त मां बि माफ़ थो कयां उन जूं खूबियूं यादि कयो या चओ त ओड़े पाड़े जा हक़ खाइयो अबे अम्मा सां कोन रहाई ज़ाल सां कोन रहाई रात ॾींहुं मईतनि जे लाइ दुआऊं घुरो सवाब अथव छा दुआऊं घुरो कोई तव्हांजे दुआउनि जा मोहताज कब्रिस्तान खां तव्हां गुज़र था कयो बस गाॾीअ ते वेठा हुजो भली स्टीरिंग तव्हांजे हथ में ये लफ्ज़ चवंदा कयो रब्बना इग़फिर लना वल इख़्वानिना allज़ीना सबक़ूना बिल ईमान या अल्लाह जेके भी असांजा भाइर फौत थी विया ईमान इस्लाम सां ई जान छॾे विया उन्हनि सभिनी खे माफ़ कर रुगो ज़ुबान सां तव्हां ये लफ़्ज़ चया अल्लाह ताला हुननि खे त माफ़ थो करे छॾे पर तव्हांजो बि फ़ाइदो आहे जेतिरियूं कब्रिस्तान में क़ब्रूं आहिनि एतिरियूं तव्हांजूं नेकियूं तव्हांजे अमाल में हुननि जो त फ़ाइदो हदीस में जिदो क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़ो कुराड़ो ईंदो उन जे अमाल नामे में रुगो नेकियूं नेकियूं हूंदियूं अर्ज़ कंदो या अल्लाह मां त एतिरियूं नेकियूं कयूं कोन हूं एतिरियूं नेकियूं केॾां आयूं अल्लाह साईं फरमाईंदुसि तुंहिंजो औलाद नेक हुयो हर नमाज़ में तुंहिंजे लाइ दुआ घुरंदो रब्बि इग़फिर ली वलिवालिदैया या अल्लाह मुखे भी माफ कर मुझे अबे अम्मा के भी माफ कर मानी खाइंदो तने भी तुझे ला दुआऊं घुरंदो तुझी कब्र ते रोज़ानो ईंदो तुझे ला दुआऊं घुरंदो मां अल्लाह तुझे नेक औलाद जे नेक दुआउनि खे तुझे नेकनि में तब्दील करे छॾी नबी साईं फरमायो जेके मरी था वञनि ये गोया के बुॾल पाणीअ में ये पाणीअ में माण्हू ॿुॾंदो आहे पोइ मदद पियो तलब कंदो आहे कंहिं महिल ड्रब में हथ विझंदो कंहिं महिल वण जे लाम में हथ विझंदो कंहिं महिल खूह जे सिर में हथ विझंदो त ॿुॾण खां बचां पोइ जेकर केरु वाह में खूह में तलाव में टप ॾेई हुनखे बाह मां वठी ॿाहिरि कढंदो त केॾो ख़ुशि थींदो नबी साईं फरमा जेके मरी था वञनि इहे ॿुॾल पाणीअ में आहिनि वो तव्हां दुआऊं था घुरो गोया उन्हनि खे ॿुॾल पाणीअ मां तव्हां ॿाहिरि था कढो कंहिं तव्हांखे मनो कई आहे त मईतनि जे लाइ दुआऊं न घुरो राति ॾींहुं दुआऊं घुरो उन्हनि जे लाइ पर जनाज़े जी नमाज़ खां बाद वेही करे जेको तव्हां जहिड़ो करे दुआ था घुरो इहा दुआ सुन्नत कान अथव या बिदअत अथव बस असां केरु आहियूं अहल सुन्नत
वल जमात अहल सुन्नत हो अहल सुन्नत माना नबी जे तरीक़े ते हलण वारा घट में घट यो मौलवी जेको दुआ थो करे तवा मुसलमान हो उनको पुछा त कयो त असां अहल सुन्नत हूं सुन्नत ते हलण वारा हूं भला या दुआ नबी से घुरी या नबी से हुकुम कयो या सहाबा एतिरो त तव्हां जो हक़ आहे या त अहल सुन्नत न सॾायो चओ त असां अहल बिदअत आहियूं असांखे नबी जो तरीक़ो नथो वणे या त ईअं चओ त नबी दीन पूरो न कयो बाबा सही तो चवां जहिड़े जी ॻाल्हि न आहे मुंहिंजो मक़सदु जेकर कंहिं तनक़ीद हुजे ख़ुदा मूंखे माफ़ न करे मां तव्हांखे वेगाइण जे लाइ न आयो आहियां तव्हांखे सम्झाइण असां अहल सुन्नत माना नबी जे तरीक़े इन मौलवीअ खां एतिरो त पुछा कयो त इहो नबी जो तरीक़ो आहे जेका तूं दुआ पियो घुरी टे कुल पढ़ी एतिरो त तव्हांजो हक़ आहे नी असां मुस्लमान असां निधड़का त न आहियूं या त चओ त असां निधड़का आहियूं न असांजो नबी आहे न क़ुर न सुन्नत आहे या त पोइ वांगुरु वांगुरु चओ त असांजो कोई कोन्हे निधड़का आहियूं पोइ जेको मुल्ला अचे हुनजे कढल लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना रब फमा तव्हां निधड़का न आहियो तव्हांजो अॻुवान अथव तव्हांजो रहबर अथव मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां कौल में फ़ेल में गुफ़्तार में किरदार में अक़वाल में अफ़आल में शादी में गमी में उथण में वेहण में खाइण में पीअण में ज़ाहिरी सूरत में बातिनी सूरत में पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ग़ुलामी कयो ॿिन्ही जहान में कामयाब बाक़ी तव्हां चओ बाबा दुआ में सवाब वरी दुआ घुरे ईद जे ॾींहुं हज़रत अली से ईदगाह में आयो हिकिड़ो शख्स वो नफिल तो पढ़े ईदगाह तवज्जो कर हज़रत अली से फरमायो बाबा नफिल न पढ़ यो नफिल तो के जन्नत में न पहुंचाईंदी जहन्नम में पहुंचाईंदी नबी से फरमायो आ त जेको फजर जी नमाज खां बाद इशराक पढ़ंदो सिजो पढ़ण जे वक्त में बरकातु इशराक उनके कबूल पियल उम्र जो सवाब मिलंदो अल्लाह जो नबी तो फरमाए त कबूल पियल उम्र जो सवाब मिलंदो तव्हां था चओ त इहो नफिल जहन्नम में पहुचाईंदी ॻाल्हि छा हज़रत अली सिंह फरमाया ईद जो ॾींहुं ईद जे ॾींहुं ईदगाह में मुंहिंजे सोने मोहम्मद मुस्तफ़ा ईद नमाज पढ़ाई आयो तुआरो नफिल कोन पढ़ियो आ तू मुंहिंजे नबी जे सुन्नत जी खिलाफ वर्जी थो करे इहो नफिल तोखे जन्नत जे बजाय जहन्नम में पहुचाई बाबा नफिल में छा पढ़बो आहे कुरान पढ़बो आहे दुरूद पढ़बो आहे हज़रत अली से छो फरमाई छो त नबी से ईद जे ॾींहुं ईदगाह में इहो नफिल न पढ़ियो ही जो बिदती है उन जी नबी ते कावड़ सदाईंदो त आशिक रसूल मां नबी जो आशिक आहियां पर उन जी असुल नबी से ते कावड़ आहे त नबी दीन मुकम्मल कोन कयो असां ता उनके मुकम्मल नबी दीन खुटाए छॾियो असां ता उनके पूरो मुशरिक जी वगे रब ते कावड़ मुशरिक जी कावड़ अल्लाह वो चवंदो आहे त अलाह असांजी ॿुधे ई कोन्हे पंहिंजनि जी थो ॿुधे असांजी ॿुधे जीअं वॾेरो पंहिंजे वाठनि जी थो ॿुधे वज़ीर पंहिंजे हेठनि पटे वालनि जी थो ॿुधे अलाह बि असांजी कोन थो ॿुधे अलाह बि माज़ अलाह वॾेरो आहे अलाह बि वज़ीर आहे अलाह बि हेठि मास्तर आहे पोइ असां पटे वाले खे चवंदासीं उहे हुनखे चवंदा सिफ़ारिश थी ॿुधायो मुशरिक जी ख़ुदा ते कावड़ आहे की न जंहिंजी नबी ते कावड़ हुजे जंहिंजी ख़ुदा ते कावड़ हुजे इन्हनि जो बचो दुआ कयो अल्लाह असांखे शिरक ऐं बिदअत खां बचाए नबी से फरमाया मां मोहम्मद तोखे वसियत थो कयां अल्लाह तू शिरक बिल्लाह अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे भाईवार न बणाए जेकर तू क़त्ल कयो वञी औ हुरिक त तोखे बाहि में साड़ियो वञे औ सुलिब त तोखे फांसी ते लटकायो वञे मुंहिंजे नबी फरमायो माज़ पंहिंजी मुंडी लहण बर्दाश्त कजां
फांसी ते चढ़ण बर्दाश्त कजा बाय में जलण बर्दाश्त न कदा पर अल्लाह जी ज़ात सां के बायवार न बनाजा या सज़ा थोड़ी दई रब जी ज़ात सां के बायवार कदे ते न को वधीक सज़ा मिलंदी जिंदगी जो नेकियूं बर्बाद थी अज शिरक जी तबलीग थी कड़ी तबलीग अल्लाह वट कुछ भी ना है रब रिटायर जेकर अथस तरह में दींदो तरह जरे ही चवन सलाह असा सवाली हिनन जा ही सवाली अल्लाह मक्के जा मुशरिकीन हा उलाई शुफाउना इंदल्लाह अल्लाह असा जी कोन तो बुदे असा इनन जा सवाली अल्लाह जा सवाली नुकर्रिबुना इलल्लाह ज़ुल्फा ये असा के अल्लाह जे वेझो था कर असा इनन के चौंदासी अल्लाह के मुसलमान भी ये तो जे मां गुनाहगार मुंहिंजूं अखियूं गुनाहगार मुंहिंजा कन गुनाहगार मुंहिंजी ज़ुबान गुनाहगार मुंहिंजा हथ पेर गुनाहगार अल्लाह मुंहिंजी कोन थो ॿुधे मां सवाली साईं जो साईं सवाली अल्लाह जो है फुजे मुसलमान इनल गुनाहगार हथन सा बिच छटी तो पोख थे थी न इनल गुनाहगार पेरन सा जमीन ते घुमी तो जमीन में सल्ला थन था इनल गुनाहगार हथन सा में जो खीर दुई दो में जवाब कान थी जई बकरी जो खीर दुई तो बकरी जवाब कान थी जई जे करे ने गुनाहगार जुबान सा तो रब को दुआ कर दे करे जालिम तो के समझायो आ तो गुनाहगार जी रब न तो बुदे मां त चवंदो खुदा जी जात जो कसम रब पंहिंजे दोस्त जी एतिरो जल्दी कोन ॿुधंदो आहे जेतिरो गुनाहगार बने जी खुदा जल्दी जेकर असां गुनाहगारनि जी न ॿुधे आ त असां गुनाहगारनि खे रब पैदा ई न करे फलम्मा हज़रू बाबा यो गुनाहगार हो शहर में कदी चले हदीस में जदो सब बनी इस्राइल उन जी जनाजे में हाजिर थिया जनाजे जी नमाज का बाद कतारूं लगी वयूं त इन अल्लाह वारे जी ज़ियारत कयूं जॾहिं उन जे चेहरे तां कफन जी चादर के हटायो वियो त अरफू हदीस में जदो सभिनी उन खे सुञातो शहर जो माण्हू हर कोन खे सुञातो हज़रत मूसा अलैहिस्सलाम की जो कालू हाज़ा हुवल फासिकुल लज़ी अखरजना मूसा ही तो वॾो ॾोहारी माण्हू हुयो ही त फासिक फाजर माण्हू हुयो असां हिन जे ॾोहनि खां तंग थी करे हिन खे ॻोठ मां कढी छॾियोसीं तो वरी ऐलान कयो आहे त जेको हिन जे जनाज़े में हाज़िर थींदो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो फतअज्जब मिन ज़ालिक हदीस में चे तो मूसा अलैहिस्सलाम पाण तज में पइजी वियो रब खे अर्ज़ कई या अल्लाह छा माजरा है तू तो चई त मुंहिंजो दोस्त आ ही था चवनि त फासिक फाजिर आ रब फरमायो सदकू मूसा ये भी सच्चा हन मां रब भी सच्चो ये भी सच्चा वाकई हो गुनाहगार हुयो वाकई हो ॾोहारी हुयो पर जॾहिं हिन जी ज़िंदगी जा आख़िरी पसा हुया फरायुमनतल व युसरतल पोइ सॼे बि ॾिठई खॾे बि ॾिठई फलम यर हमीम व करीना त न अबो न मां न भाउ न भेण न दोस्त न साथी कोई जंगल में कोन हुयुसि उते रोई करे रब खे चई इलाही अब्दु मिन इबाद सब जो सुभान या अल्लाह मां भी तुझे बानन मां हिकड़ो बानो हां व गरीबुल फी बिलाद या अल्लाह शहर वारन त मूंखे निधन को करे कढी छॾियो आ हिते मुंहिंजो कोई कोन अथई न अबो न अम्मा न भाउ न भेण न दोस्त न साथी या अल्लाह मां मञा थो मां ॾोहारी आहियां पर मां ॾोह तुंहिंजा कया लौ अलिमतु अन्न अज़ाबी यज़ीदु फी मुल्किका व अफ़ुका अन्नी यलकुसु मिन मुल्किका लमा सअलतुकल मग़फ़िरा या अल्लाह जेकर मूंखे ख़बर हुजे आ त मुंहिंजे अज़ाब करण सां तुंहिंजे बादशाहीअ में को इज़ाफ़ो थींदो
या मूंखे माफ़ करण सां तुझे मुल्क में को नुक़सान थींदो त मां कॾहिं बि माफ़ी जो सुवाल न कयां। या अल्लाह जेकर मूंखे अज़ाब कंदे त तुझे बादशाहीअ में को इज़ाफ़ो त कोन थींदुई, जेकर मूंखे माफ़ कंदे त तुझे मुल्क में को नुक़सान त कोन थींदुई। या अल्लाह तोखे केरु मयार त कोन ॾींदो त हिन निधड़ खे छो माफ़ी ॾिनई। अल्लाह तो त पाण फरमायो आहे नबियनि जी ज़ुबान ते व इन्नी लगफ़ारुन लिमन ताब, तो त पाण चयो आहे जेको तौबा कंदो मां हुनखे बख़्शींदुसि। नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। या अल्लाह तो त पाण चयो आहे त मुंहिंजे बाननि खे चओ त मां जब्बार भी आहियां, मां क़हार भी आहियां, मां काहिर भी आहियां, मां ज़ुल इंतकाम भी आहियां। पर मुंहिंजा महबूब मुंहिंजे बाननि खे ही भी मुंहिंजो न्यापो ॾे त अनल गफूरुर रहीम, मुंहिंजो बख़्शींदड़ ऐं महिरबान भी दुनिया में कोन मिलंदो। या अल्लाह अॼु मुंहिंजे माफ़ी जो सुवाल आहे। रब फरमायो मूसा इन गुनहगार बाने जी आजुज़ी यो एतराफ़ जुर्म मां रब खे एॾो पसंद अची वियो जो लौ ज़ालनी फिल मुज़निबीन मिन आलिल अर्ज़, जेकर यो गुनहगार अॼु पूरी रुई ज़मीन जे गुनहगारनि जे लाइ माफ़ी वठे हा त मां सभिनी खे माफ़ करे छॾियां। अना काफ़ुल गरीब, मां त परदेसिन जी पनाहगाह व हबीबू, जंहिंजो दुनिया में कोई दोस्त न आहे। मूसा मां रब्बो न जो दोस्त आहे। व तबीबू, जंहिंजो दुनिया में कोई तबीब न हुजे। मूसा मां रब्बो न जो तबीब आहे। त जेको मानो ॾो मञे थो रब खे एॾो थो सो बाबा अल्लाह जाड़ो मञो, माण्हुनि जाड़ो नथा मञो, भला अल्लाह जाड़ो मञो। असां ॾो वारी बालूल फकीर हुयो दरवेश, वो एक दफे मंजी खणी अची बाजार में माण्हुनि जज़ बालूल ख़ैर ताए जो बाजार में वेठो यार अल्लाह जो इबादत जो ठाव कराइण आयो